लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद खिलाफ कोर्ट मार्शल की कार्रवाई की शुरुआत। फैज़ हमीद के फौजी तहवील में वरतो वियो। रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद खिलाफ टॉप सिटी केस में शिकायतों मिलियों हुई। सुप्रीम कोर्ट के हुक्मनि की रोशनी में फैज़ हमीद खिलाफ इंक्वायरी कई वई। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद खिलाफ रिटायरमेंट का पोइ पाकिस्तान आर्मी एक्ट जूं केतिरियूं भञकड़ियूं साबित थी चुकियूं आहिनि। संदस खिलाफ पाकिस्तान आर्मी एक्ट तहत कार्रवाई शुरू कई वई आहे। ISPR जी पधराई। फैज़ हमीद सियासी मामलन में खुली मुदाखलत कंदो हो। फैज़ हमीद खिलाफ कुछ शयूं साबित थियूं हूंदियूं, उन करे खेस फौजी तहवील में वरतो वियो आहे। फैज़ाबाद भरणे जे मुआहदे में फैज़ हमीद जी सही थियल आहे। कोर्ट मार्शल जे अमल के फौजी तरीक़ेकार मूजिब अॻिते वधण घुर्जे। सियासी मामलन बाबत वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह जो रद्दअमल। सिंध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त फ़ौज में एहतसाब जो हिकु पंहिंजो सिस्टम मौजूदु आहे। फ़ौज में मेरिट जी बुनियाद ते इंक्वायरी थींदी आहे। हिकु सियासी पार्टी फैज़ हमीद सां लाॻापा ज़ाहिर कंदी रही आहे। संदसि ख़िलाफ़ टॉप सिटी केस में अॻभराई थी आहे। PTI बानी की हुकूमत आणण में फैज़ हमीद जो अहम किरदार हो। संदस कोर्ट मार्शल वारे मामले ते घणा तज्जिया करण की जरूरत न आहे। पीपल्स पार्टी के सीनियर अगवान कमर ज़मान कायरा जो फैज़ हमीद के कोर्ट मार्शल वारे मामले ते रद्दअमल। सेनेटर फैसल वावड़ा चयो आहे त फैज़ हमीद ऐं PTI हिकु ई नालो आहे। इहा अञा शुरुआत आहे। मामलो परे ताईं वेंदो। 9 मई जी पुठ भराई कंदड़नि जो एहतसाब थींदो। इदारनि खे पंहिंजो कमु करणु घुर्जे। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में 16 अगस्त खां घटिताई जो इम्कान। ज़रियनि मूजिब पेट्रोल की कीमत में 8 रुपया 36 पैसा घटिताई थी सघे थी। डीज़ल 7 रुपया 70 पैसा फी लीटर सस्तो थियण जो इम्कान आहे। लाइट डीज़ल की कीमत में 4 रुपया 49 पैसा ऐं घासलेट की कीमत में भी 7 रुपया 71 पैसा फी लीटर लाथ अची सघे थी। सिंधु दरिया के पानी वहकरन में लाॻीतो इज़ाफ़े जो सिलसिलो जारी। गुडू बैराज वटि हिकु हफ़्ते खां विचें दर्जे की ॿोॾि बरक़रार। 24 कलाकनि अंदर पानी की सतह में 2000 क्यूसेक की वाध। गुडू बैराज वटि मथां वहकिरो 4,28,105 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 3,98,324 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। ईरान पारां इसराइल ते ईंदड़ 24 कलाकनि दौरान हमले जो इम्कान। पासदाराने इनकलाब तर्जुमान चवे थो इस्माइल हानिया जे क़त्ल जो बदिलो ज़रूर वरतो वेंदो। इस्माइल हानिया जो क़त्ल इस्लामी तहरीक खे कमज़ोर करणु आहे। विच ओभर में छिकताण घटाइण लाइ बरतानवी वज़ीर आज़म जो ईरानी सदर सां टेलीफोनिक राब्तो ॿिन्ही अध कलाक फोन ते ॻाल्हायो। बरतानवी वज़ीर आज़म पारां विच ओभर जी सूरतहाल ते ॻणती जो इज़हार। सरकेर स्टॉमर चयो त ईरान इसराइल ते हमले खां पासो करे जंग कंहिंजे मुफ़ाद में न आहे। सरकेर स्टॉमर अमरीकी सदर जो बाइडन ऐं ॿियनि यूरोपी इतिहादियुनि सां बि ॻाल्हायो। बरतानवी मीडिया चयो हो त ईरान 24 कलाकनि में इसराइल ते हमलो करे सघे थो। ईरान तरफां वॾे हमले लाइ असांखे तैयार रहण घुर्जे। इसराइल पंहिंजो दिफ़ा करे सघे थो। मदद लाइ अमरीका मौजूदु आहे। अमरीका जी क़ौमी सलामती जे तर्जुमान जॉन कर्बी जो बयान। मेहर में हिकु एहलकार जे शहीद थियण वारे वाक़े खां पोइ पुलिस जी ॻोठ ते चढ़ाई। हिकु मुबैना ॾोहारी मारिजी वियो। गुज़िरियल राति मेहर जे कासाई पाड़े में ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो हो। फायरिंग जे नतीजे में 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया हुआ, जिन मां जमादार ज़ुल्फ़कार तुर्क अस्पताल में दम ॾिनो। वाक़े खां पोइ पुलिस ॻोठ खैरू भट्टी ते चढ़ाई करे वाक़े में मुलविस जवाबदार नादर खोसो खे मारे विधो। मारिजी वियल जवाबदार जे कब्ज़े मां क्लाशनकोव बरामद। चक वेझो ॻोठ ठाहरियो महर में पाणीअ जे बारे तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो। 9 ॼणा ज़ख़्मी। अब्दुल जब्बार महर ऐं दुर मोहम्मद महर धुरियुनि में झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि जा 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रुस्तम पुलिस ज़ख़्मियुनि खे लेटे ॾेई शिकारपुर ऐं खानपुर अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो। ऐं सिंध समेत सॼे मुल्क में सुभाणे खां 18 अगस्त दौरान बरसातुनि जी अॻकथी। ओलह ऐं नार बंगाल मां चौमासी जो हवाऊं मुल्क में असरअंदाज थींदियूं। सिंध, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में बरसात जो इम्कान। मौसमियाती इदारनि मूजिब सिंध जे साहिली इलाइक़नि में मौसम झुड़ाली रहंदी।